सिंध काबीना सुप्रीम कोर्ट के हुकुम तहत सरकारी खातन में फ़ौती कोटा ख़त्म करे छॾी। 6 तालीमी बोर्डन जा चेयरमैन हटाइण जो फ़ैसिलो। सखर बोर्ड के चेयरमैन रफ़ीक बल के फौरी तौर हटायो वियो। बर्तन की जांच जो हुकुम। समूरनि बोर्डन में सुधारण लाइ कमेटी क़ाइम। यूनिवर्सिटियुनि में वीसी जी मुक़ररी के तरीक़ेकार में तब्दील की मंजूरी। ॿेराड़ीअ वारनि इलाइक़नि में शहरी सहूलियतुनि जी फराहमीअ लाइ कमेटी जोड़ी वई। मामूली दिमाग़ी कमज़ोरी में मुब्तला ॿारनि जे आम स्कूलनि में दाख़िला यकीनी बणाइण लाइ डायरेक्टोरेट क़ाइम। IBA सखर सां गॾु स्क्रीनिंग टेस्ट कराइण वारे मुआइदे में विवाद। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरा वज़ीर ऐं सेक्रेटरी पंहिंजे लाॻापियल खातनि बाबति तरक़ियाती मनसूबनि जी निगरानी कनि। वॾे फंडनि ते हलंदड़ मनसूबा मुकमल करण लाइ बि खाता मुतहरिक थियनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जमीयत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात। मौजूदा सियासी सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾिवट। मौलाना मदरसा रजिस्ट्रेशन बिल ते सदर जी सही न थियण ते ॻणती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूरी बावजूदि सदर बिल ते सही छो नाहे कई। बिलावल मौलाना फजल रहमान के बिल वारे मामले ते हुकूमत सां ॻाल्हाइण जी ख़ातिरी कराई। लकी मरवत में गुझे इतलाह ते सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 5 दहशतगर्द माज विया, 2 ज़ख़्मी। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस लकी मरवत में दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतलाह ते ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾिवट में 5 दहशतगर्द माज विया, 2 ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्दनि जी मौजूदगीअ जी ख़दशे सबबि क्लियरेंस सां ऑपरेशन कयो वियो। ख़ैबर पख्तूनख्वा में अमन अमान जी सूरत हाल ते KP जे गवर्नर की मेज़बानी हेठि अॼु फुल जमायत कॉन्फ्रेंस थींदी। तहरीक इंसाफ पारां आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत का इनकार। गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त सूबाई हुकूमत की नाकामी ते फुल जमायती कॉन्फ्रेंस की ज़रूरत पई। सूबाई हुकूमत ॾखण ज़िलनि में समेत पुरम में अमन अमान क़ाइम करण में नाकाम थी चुकी है। कॉन्फ्रेंस में अमन ऐं सूबे के वसीलनि बाबति ॻाल्हि ॿोल थींदी। निशाने हैदर शहीद मेजर मोहम्मद अकरम जो 53 शहादत जो ॾियारो अॼु मल्हाए पियो वञे। पाक फौज चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसेज चीफ्स तरफ़ां भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त 1971 ईस्वी में मेजर मोहम्मद अकरम बहादुरी सां वतन जो दिफ़ा कयो ऐं दुश्मन खे अॻभराई खां रोकियो। मेजर मोहम्मद अकरम जी शहादत वतन जी दिफ़ा लाइ गैर मामूली क़ुर्बानी जी यादि ॾियारे थी। खानपुर के कच्छ में शिकारपुर पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन एक मुखबी बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त ॻड़ी तेगो में गॾियल ऑपरेशन करे 50 वरनि जे यूसुफ शेख के बाज़ियाब करायो वियो। खेसि कशमोर इलाइक़े राजा पंप तां शादी जी ॾटे में घुराए अगवा कयो वियो हो। फ्रांसीसी वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ मां कामयाब। मुहिबानी तरफ़ 3 महीना वज़ीर आज़म रहण खां पोइ उहिदे तां फारिग। 577 रुकनी पार्लियामेंट में बेतमादी लाइ घुरबल 288 वोटनि जी भेट में साॼे ऐं खाॿी धुर गॾिजी 331 वोट ॾिना। बेतमादी रिथ बजट वोटिंग बिना मंज़ूर कराइण जी कोशिश ते आंदी वई। वाणियनि जो चवणु आहे त हिन खे इक़्तिदार खां धार कयो वियो त फ्रांस ऐं कर्ज़नि जा मसइला ख़तमु न थींदा। गज़ा में इसराइली हमला जारी। यहूदी फ़ौजी पनाहगीर कैंपुनि, इमारतुनि ऐं खुराक लाइ क़तार में बीठल फ़लस्तीन ते बमबारी। 40 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, 84 ज़ख़्मी। वॾे मूजिबि नसीरात कैंप भरिसां घर ते हवाई हमले में 4 ॿारनि समेत 5 फ़लस्तीनी। रफ़ में हवाई हमले में 10 फ़लस्तीनी शहीद थी विया। कमाल बेतुल्लाह यामे जे उदवान अस्पताल ते बि ड्रोन हमले में 3 तिबी एहलकार ज़ख़्मी। इसराइली फ़ौज जे फ़लस्तीनियुनि खे ख़ान यूनिस मुकमल तौर ते ख़ाली करण जो हुकुम ॾेई छॾियो। ऐं पाकिस्तानी ज़िम्बाब्वे विच में 3 ऐं आख़िरी T20 मैच इंटरनेशनल अॼु लावियो में खेॾी वेंदी। ग्रीन शर्ट्स ते सीरीज़ में 2-0 जी बेफ़र्सराई ते सरसी हासिल। सीरीज़ में वाइट वॉश लाइ पुरअज़म क़ौमी टीम में 5 बेंच में स्ट्रेंथ चेक करण लाइ 4 तब्दीलियूं कयूं वयूं।